नाज़रीन, दौलतपुर में गैस की बंदिश खिलाफ़ एहतजाज किया वियो। एहतजाज में शरीक अॻवाननि जो चवणु हो त गैस घटि इस्तेमाल करण बावजूद ॾंड लगाया पिया वञनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे GM लाखो। जी पुरसफ़रजा शहरी दौलतपुर प्रेस क्लब अॻियां सरापा एहतजाज आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त हुननि जो छा मसइलो आहे। असांखे गैस जे मथां बम किरायो आहे। बम कहिड़ो आहे, असांखे ग़लति बिल लॻाया था वञनि, ग़लति डिडक्शन लॻाई थी वञे। ऐं जेकॾहिं असां काज़ी अहमद पहिरियां दौलतपुर में ऑफिस हुई, उहा ऑफिस जेकी आहे दौलतपुर मां जेकी शिफ्ट थी वई काज़ी अहमद। उन खां पोइ जॾहिं असां काज़ी अहमद वञूं था, हिकिड़ो ग़रीब आवाम जेको आहे कोविड जे करे तमामु बेरोज़गार आहे, परेशान आहे, रोज़गार आहे कोन। उन खां पोइ बिल जेके वाधू बिल, वाधू डिडक्शनूं ऐं बिल जी लोड शेडिंग, उन खां पोइ जेकॾहिं वञूं था उते असांखे को रिस्पॉन्स कोन थो मिले। ताज़ो जेको आहे असांजी गैस जेकी आहे दौलतपुर शहर जी, उन ते लोड शेडिंग थी वई आहे। मानी पचाइण वारे टाइम ते गैस कान्हे का, वरी जेकॾहिं उहे काठियूं था वठूं, उहे महांगी थियूं पवनि। आवाम जेको आहे सो बिते अज़ाब जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। डिडक्शन बिल अची विया आहिनि। दौलतपुर जेको आहे सो उन में सब ऑफिस हुई, उहा हाणे कान्हे का। हाणे जेके नंढा नंढा मसइला आहिनि उन जे लाइ सॼो ॾींहुं असांखे सीड़ायो वञे थो। वाधू बिल, नाजायज़ बिल, नाजायज़ डिडक्शन जो अमल जारी आहे, जंहिंजे हवाले असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं इन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर पेट्रोलियम, वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान साहब ऐं PTI जे सभिनी रहनुमाउनि खे गुज़ारिश कयूं था ऐं गॾोगॾु ॿियनि सभिनी सियासतदाननि खे गुज़ारिश कयूं था दौलतपुर जे आवाम सां नाजायज़ ख़त्म कई वञे। एक बेवा औरत जिसके साथ 2 बच्चे घर में रहते हैं, उसका हर महीने 800,000 रुपये का बिल आ रहा है और एक दूसरे आदमी का 400 बिल आ रहा है। जब हम ऑफिस जाते हैं तो वो कहते हैं कि आप गैस कम जलाते हो, इसलिए ये लो गैस का जो है हम दंड लगाते हैं। मेरी गुजारिश है कि जो कम जलाता है, जो कम खर्च करता है, उसके साथ ज़्यादती, जो ज़्यादा चलाता है उसका 400-300 रुपये बिल। तव्हां दौलतपुर जे शहरनि जा वीचार ॿुधा। हुननि जो चवणु आहे त काज़ी अहमद सुई सदरन गैस कंपनी काज़ी अहमद तरफ़ां जेके नाजाइज़ कयूं पियूं वञनि, उहे फ़ौरन दूर कयूं वञनि ऐं नाअहल अमले खे हटाए वञे।